जी तो साध संगत जी लड़ीवार जपजी साहिब जी वीचार सांझी कंदे अज टी पौड़ी जी वीचार गजी करे सांझी करनी आ। टी पौड़ी के अंदर साहिब समझाइंदा त परमात्मा के कहिड़े कहिड़े तरीक़े से दुनिया में गायो तो वञे, उनकी सिफ़त सलाह गाई थी वञे, उनखे कीअं यादि कयो तो वञे। पहिरीं पौड़ी में ॿुधाईंदा त कहिड़े तरीक़े सां तूं सचार बणिजी सघिजे थो ऐं तूं जेसिताईं उनजे हुकुम जे अंदरि न ईंदे तेसिताईं तूं सचार नथो बणिजी सघिजे। ऐं हुकुम जे अंदरि ॿी पौड़ी जे अंदरि फरमाईंदा चवंदा हुकुम कहिड़ा कहिड़ा आहिनि, कहिड़े कहिड़े तरीक़े सां थियनि था, उहो ॿी पौड़ी जे अंदरि वीचार रखंदा। हाणे टी पौड़ी जे अंदरि इहा वीचार रखंदा त दुनिया में परमात्मा खे कहिड़े कहिड़े तरीक़े सां ॻायो थो वञे। साहिब फरमाईंदा टी पौड़ी जे अंदरि गावे को ताण होवे किसे ताण। चवंदा आहे परमात्मा कोई तव्हांजे आसरे खे, ताण चइबो आहे आसरे खे, कोई तव्हांजे आसरे खे ॻाईंदो आहे। गावे को ताण होवे किसे ताण, पर तव्हांजे आसरे खे ॻाइण जे लाइ बि मन खे टेक लाज़मी आहे, गुरू वटि अचणु लाज़मी आहे। गावे को ताण होवे किसे ताण, कोई तव्हांजे आसरे खे ॻाईंदो आहे। गावे को दात ॼाणे निसाण, कोई वरी तव्हांजी ॾिनल प्राप्त इंसान खे जेकी दात मिले थी उनखे ॻाईंदो आहे। तव्हांखो जेके बि दाता मिलनि थियूं कोई इंसान उन दात खे ॻाईंदो आहे। गावे को दात ॼाणे निसाण, जेकी तव्हांखो दात प्राप्त थिए थी उनखे निशानी सम्झी करे ॻाईंदो आहे, तव्हांजी सिफ़त सलाह कंदो आहे। गावे को गुण वॾियाईअ चार, इन पंक्ति जे अंदरि आख़िरी शब्द आहे चार। इन चार जो रारो मुकत आहे, रारे खे कोई बि मात्रा न आहे। इन चार जो अर्थ आहे सुहिणा। ऐं परमात्मा कोई तव्हांजे सुहिणे गुणनि खे वीचारंदो आहे, ॻाईंदो आहे। जे अगरि चार जे रारे खे सियारी अची वञे न त उते उनजो अर्थ थी वेंदो चार, जेके न्यूमेरिकल चार हूंदा आहिनि 1 2 3 4 1 2 3 4। जे अगरि सियारी हुजे रारे खे त हिते रारो मुकत आहे, इन जो अर्थ आहे सुहिणा। गुरबाणी जी ॿी पंक्ति ईंदी आहे, मंदस नाज टका चार गांठी, टका चार गांठी, उते चार जे रारे खे सियारी आहे, उनजो अर्थ थी वेंदो चार। पर हिते साहिब फरमाइनि था गावे को गुण वॾियाईअ चार। ऐं परमात्मा कोई तव्हांजे सुहिणे चार, तव्हांजे सुहिणे गुणनि खे ॻाईंदो आहे। वॾियाई चार, वॾियाईअ चार। गावे को विद्या विखम वीचार, कोई वरी पंहिंजे ॾिनल ज्ञान सां, पंहिंजी विद्या सां तव्हांखे गायन कंदो आहे, तव्हांखे वीचारंदो आहे। गावे को साज करे तन खे, कोई वरी परमात्मा तव्हांखे ईअं ॻाईंदो आहे त तव्हां परमात्मा शरीर बणाईंदा हो। साज माना शरीर बणाइणु, साज माना बणाइणु। साज करे तन खे, शरीर तव्हां बणाईंदा हो, वरी उन्हनि खे मिटी करे छॾंदा हो, राख करे छॾंदा हो। इहो बि त हिकिड़ो सच आहे त परमात्मा शरीर बणाया कंहिं परमात्मा, वापसि इन मां जी केरु वठी वठंदो आहे, उहो ई परमात्मा। कोई तव्हांखे ईअं ॻाईंदो त तव्हां हिते दुनिया में इंसाननि खे पैदा कंदा, वरी वापसि उन्हनि खे में मिलाए छॾंदा। गावे को साज करे तन खे, गावे को जीअ लय फिरदे। ऐं परमात्मा कोई तव्हांखे ईअं ॻाईंदा त तव्हां शरीरनि जे अंदरि जीअं साह ॾींदा, वरी वापसि वठी छॾंदा। इहो बि हिकिड़ी सच ॻाल्हि आहे, कोई ईअं परमात्मा खे गायन कंदो आहे, छो त परमात्मा सर्व कला समर्थ आहिनि। गावे को जापे दिसे दूर, ऐं परमात्मा कोई तव्हांखे दूर सम्झी करे यादि कंदो आहे। आमतौर ते असां बि चई छॾंदा आहियूं न, ऊपर वाला देख रहा है, उर्दू में इहे चई छॾंदा आहियूं, ऊपर वाला देख रहा है, या उहो मथे वेठो ॾिसे ई थो हर शइ। छा परमात्मा दूर आहे, परे आहे? परमात्मा हमेशह नज़दीक आहे। पर के ॻाईंदा आहिनि, चवंदा आहिनि परमात्मा गावे को जापे दिसे दूर। कईअनि खे तूं दूर सम्झो था, तोखे दूर सम्झी करे ॻाईंदा आहिनि, परे सम्झी करे ॻाईंदा आहिनि। पर के वरी तोखे नज़दीक सम्झी करे, गावे को वेखे हाज़िरा हज़ूर। के तोखे ईअं ॻाईंदा आहिनि त परमात्मा हर जॻह ते असांखे हाज़िरा हज़ूर वेही करे असांखे ॾिसंदो पियो आहे। असां चङा मंदा जेके कमु कंदा पिया आहियूं, सभु शइ ॾिसंदो पियो आहे। गावे को वेखे हाज़िरा हज़ूर। पर अगली पंक्ति में साहिब फरमाईंदा, चवंदा कथना कथी न आवे तोट। चवंदा केतिरो बि तुंहिंजे ॻाइण वारनि जो बयानु कजे, कुझु बि नथो बयानु करे सघिजे, छो त काई बंदि आहे न, काई अंत आहे न। जीअं तुंहिंजो कोई अंत न आहे, तुंहिंजे ॻाइण वारनि जो बि अंत न आहे। कथना कथी न आवे तोट, तुंहिंजो केतिरो बि अंत पाइजे न, कोई नथो पाए सघे।
कोई तोखे कहिड़े तरीक़े सां बि यादि करे सघे थो, पर तुंहिंजो अंत कोई नथो पाए सघे। कथ कथ कथी कोटि कोट कोट, चए त कई तुंहिंजे गुणनि खे वीचारदा पिया आहिनि, कथन कंदा पिया आहिनि, करोड़े करोड़े वीचारदा पिया आहिनि। हिते कोट जी टाकण खे सियारी आहे, कोट जंहिंजो अर्थ थी वेंदो आहे करोड़े, जंहिंजो अर्थ थी वेंदो करोड़े। पर गुरबाणी जे अंदरि ॿी बि पंक्ति ईंदियूं आहिनि जिथे कोट जो अर्थ थी वेंदो आहे, जीअं गुरबाणी जे अंदरि पढ़ंदा आहियूं, लंका सी कोट समुंद सी खाही। उते कोट जे टाकण खे औंकड़, उते टाकण खे औंकड़ अचण जे करे उनजो अर्थ चेंज थी वेंदो। उनजो अर्थ आहे कोट। जीअं आमतौर ते ॾिठो अथव असां वटि सिंध में बि कुझु शहर आहिनि, उमरकोट, कोट बंगलो, पोइ मूंखे छा हूंदो आहे, हिकु दीवार हूंदी आहे, कोट चढ़ियल हूंदो आहे। जे अगरि टाकण खे औंकड़ अची वियो, कोट जे टाकण खे औंकड़ अची वियो, उनजो अर्थ थी वेंदो कोट, दीवार। ऐं जे अगरि कोट जे टाकण खे सियारी अचे थी, उनजो अर्थ थी थो वञे करोड़े। साईं फरमाइनि था कथना कथी न आवे तोट, कथ कथ कथी कोटि कोट कोट। ऐं परमात्मा तुंहिंजो केतिरो बि कथन कजे, करोड़े करोड़े कथन कजे, तुंहिंजो कोई बि अंत नथो पाए सघे। तूं बेअंत आहे, दे दादे लेंदे थक पाए। ऐं परमात्मा तव्हां हमेशह ॾींदा पिया, असां वठण वारे थकिजी पवंदा। थकिजी जो मक़सदु आमतौर ते ॾिसंदा इंसान पैदा थिए थो, वॾो थिए थो, परमात्मा खां घुरी 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 आख़िर हिकु ॾींहुं हिन दुनिया में हली थो वञे, थकिजी पए थो। पर परमात्मा त हमेशह ई ॾींदो रहे थो न, तोखो अॻु में ॾींदो रहे पियो, तोखो बाद में ॾींदो बंदा। कथना कथी न आवे तोट, कथ कथ कथी कोठी कोट कोट, देदा दे लेदे थक पाए। ॾियण वारो हमेशह ॾींदो रहियो आहे, लेंदे वठण वारा असां इंसान, लेंदे थक पाए, थकिजी था पऊं, सभु शइ ख़तमु थी वञे। हे शरीर नथो रहे, हिन दुनिया में असांजो नालो ई नथो रहे, त छा वठी सघंदा आहियूं, थकिजी वियासीं, ख़तमु थी सभु शइ। लेंदे थक पाए, जुगा जुगंतर खाई खाए। हिन सृष्टि जे अंदरि, काइनात जे अंदरि जुगनि जुगनि खां वठी करे, शुरूआत खां वठी करे जेको बि असां खाईंदा पियूं, उन परमात्मा जो ई ॾिनल खाईंदा पियूं। हुकुम ई हुकुम चलाए रहा। ऐं जेकी बि काइनात हलंदी पई आहे, उन परमात्मा जे हुकुम सां हवा पाणी बाहि, सिज चंड तारा जेको बि हलंदो पियो आहे, उनजे रस्ते अनुसार, उनजे हुकुम जे अनुसार हलंदो पियो। हुकुम ई हुकुम चलाए रहा, राह जो अर्थ आहे रस्तो। हिते थोरो हिकिड़ो ध्यानु ॾिजो, कई गुरु जा प्यारा पाठ कंदे इहो बि चवंदा आहिनि हुकुम ई हुकुम चलाए राहो, राहो। त हिते थोरो ध्यानु ॾिजो, हाए खे ओड़ो न आहे, हाए खे औंकड़ा जेको पढ़ण जी महिल साइलेंट थी वेंदो। ऐं जे अगरि असां राहो पढ़ंदासीं न, त उनजो अर्थ थी वेंदो बीहण, ठहराव। त हिते बी ठहराव, हिते ठहराव न आहे, इन जे अर्थ निहारे करे पोइ इनखे पढ़ो। हुकुम ई हुकुम चलाए राह, राह जो अर्थ आहे रस्तो। हे काइनात जेकी बि हलंदी पई आहे, उन परमात्मा जे हुकुम सां रस्ते ते हलंदी पई आहे, हिकु लाइन सां, हिकु तरीक़े सां हलंदी पई आहे। हुकुम ई हुकुम चलाए राह, नानक विगसे वे परवाह। उहो वे परवाह जंहिं परमात्मा, जंहिंखे कोई बि परवाह न आहे, उहो हमेशह ख़ुशि आहे। सो वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फ़तेह।